सिंध में इदारा मुबीना तौर डोमिसाइल ऐं सर्टिफिकेट जारी करे धारियुनि खे डोमिसाइलनि ज़रिए नौकरियूं ऐं दाख़िलाऊं करण सां गॾु उन्हनि खे शोहरत ॾियारण में मुलविस नज़र अची रहिया आहिनि। इन सॼे मामले बाबति हैदराबाद में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादिर मंगसी, कम्युनिस्ट पार्टी अॻुवाण इमदाद काज़ी, सिविल सोसाइटी हैदराबाद जे अॻुवाण पूनल सारियो जाली डोमिसाइल बाबति सख़्तु मज़म्मत कंदे चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि धारियुनि खे जाली डोमिसाइल ठाहे ॾेई उन्हनि खे नौकरियुनि ते पुॼायो वञे थो। पोइ सिंध जे असुलु मालिकाना हक़ उन्हनि खे ॾिना वञनि था जेके सिंधीअ माण्हुनि जे हक़नि ते धाड़ो आहिनि। 1979 जे अफ़गान इनक़लाब खां पोइ जेके हिते अफ़गान आया 14 लख अफ़गान, हाणे त उहे 40 लखनि खां बि मथे, मां सम्झो 60 लख थी विया हूंदा अफ़गान पनाहगीर जेके लेखवा आरज़ी आया पनाह जे लाइ, वापसि उन्हनि खे ॻोठु वञिणो। पर उहे सभु माण्हू सिंध में कूड़ा शनाती कार्ड ठाराए, डोमिसाइल ठाराए मुख़्तलिफ़ ज़िलनि में सेटल थी विया आहिनि। उन खां पोइ जेके पंजाबी आबादकार आया मुख़्तलिफ़, हिकिड़ा त आया जिन मुस्तक़िल हिते शहरियत इख़्तियार कई, मसलन ही बैराज पिया, ज़मीनूं ॾिनियूं, पोइ मीरपुर ख़ासि, बदीन ऐं ठट्टो इन्हनि इलाइक़नि में, मीरपुर ख़ासि, नवाबशाह इन्हनि इलाइक़नि में उहे आया, उहे मुस्तक़िल हिते जा शहरी थी विया। ॿिया जेके पाकिस्तान ठहण खां पोइ जेके आया आहिनि, स्पेशली जेके कराची में आबाद थिया आहिनि, ऐं उन्हनि जो जेको बि डोमिसाइल आहे उहो मुकमल तौर ते नाजाइज़ ऐं कब्ज़ो आहे। छो जो उन वक़्तु सिंध में तालीम जो एतिरो रेशो वधीक कोन हो ऐं सिंधी माण्हुनि जी कोटा बची पवंदी, वफ़ाक़ी नौकरियुनि में हेॾे होॾे पोइ इहो आसानु हूंदो त DC वग़ैरह तक़रीबन ग़ैर सिंधी हूंदा हुआ ऐं सिंधी माण्हुनि में एॾी सुजाॻी कोन हुई। पोइ उन्हनि जा डोमिसाइल ईअं कंहिं कर्नल जी फ़ोन ते, कंहिं मेजर कैप्टन जी फ़ोन ते ठही वेंदा ऐं पोइ ईअं सिंधियुनि जूं जेके बि नौकरियूं कारखाननि में, इंडस्ट्रीज़ में, पोर्ट ते, कराची पोर्ट हुजे, पोर्ट कासिम हुजे, उहे सभु इदारनि में, या वफ़ाक़ी इलाइक़ो हुजे इस्लामाबाद, उते उन्हनि सभिनी इदारनि में, तेल गैस कंपनियुनि में, उन्हनि सभिनी खे नौकरियूं मिली वियूं, ऑक्यूपाए करे विया। पोइ हाणे जीअं जीअं आस्ते आस्ते सिंध में तालीम जो रेशो वधे पियो, सुजाॻी वधे पई, त सरकारी पब्लिक सेक्टर जेको आहे उन में जेके माण्हू नौकरी लाइ वञनि था त उते उन्हनि जे लाइ जॻह कोन्हे, घुट बूसट आहे। छो जो उते जेके बि उन्हनि जा TROs ठहियल आहिनि डिस्करेज कनि था जॉब्स ॾियण लाइ, ऐं पोइ कूड़नि डोमिसाइलनि ते इहे गैर सिंधियुनि खे, पोइ पश्तून आहे, पोइ पंजाबी आहे, इवन बलूचिस्तान जे सूबे जा बि माण्हू उते जेके जॉब्स वग़ैरह डोमिसाइल वठनि था। त इन तरीक़े सां सिंध सां इहा दाद बेदाद जारी आहे। त अॻु में थोरी घणी सुजाॻी सिंध में ख़बर अथव, 25-30 सालनि खां कूड़ा डोमिसाइल रद्द कयो, कूड़ा डोमिसाइल रद्द कयो, इहे एक्शन कमेटियूं ठहंदियूं आयूं आहिनि जेके सिर्फ़ु तालीमी इदारनि ताईं महदूदु हूंदो उनजो दायरेकार। त बाबा यूनिवर्सिटी आहे, दाख़िलाउनि जो साल अची वियो आहे, को मेडिकल कॉलेज, को इंजीनियरिंग कॉलेज, को यूनिवर्सिटी, धारियनि डोमिसाइल वठी वेंदा, उहे दाख़िला उनजी थी वेंदी। इन करे शागिर्द तंज़ीमुनि एक्शन कमेटियूं ठाहे रुॻो उन्हनि शागिर्दनि जा डोमिसाइल रोकाइण लाइ कोशिशूं कयूं। कॾहिं कामयाबु थींदा, कुझु माण्हुनि जा रद्द थी वेंदा, कुझु माण्हू सिफ़ारिशुनि ते ठाराए वेंदा। पर इन ॻाल्हि खे कॾहिं बि इन तनाज़ुर में न सोचियो वियो हो, या सिंध में इहा शऊर न आयो त हीउ जेको डोमिसाइल पहिरियों तालीम जे लाइ ठारायो थो वञे, पोइ इहो अॻिते हली सुभाणे नौकरी में इस्तेमालु थींदो। जॾहिं माण्हू हिते मुस्तक़िल सिंध जी कोटा ते नौकरी कंदो, उहो सुभाणे हिते मुस्तक़िल शहरी थींदो, वोट में नालो दाख़िल कराईंदो। वोट जे नाले दाख़िल कराइण सां पोइ सिंध जी हाकिमियत, सिंध जी लोकल बॉडी, सिंध जी समूरी सियासी कारोबार में उनजो असर रसूख़ वधंदो, जंहिंजे करे सिंधी माण्हुनि जो पंहिंजे वतन ते हाकिमियत, पंहिंजे वतन ते मालिकी, या जेका बि शहरी डेवलपमेंट या शहरी सहूलियतूं जेको आहिनि उहे सिंधियुनि जे हिसे जूं घटिजंदियूं। त इन मां ॻाल्हियुनि ते ध्यानु कोन हो। अॼुकल्ह सोशल मीडिया जे हवाले सां जीअं जीअं सिंध खे ॾुखो ईंदड़ जेके बि इशू आहिनि की सित ते हुकूमती हलकनि में या इस्टेब्लिशमेंट जे हलकनि में इन ॻाल्हि ते सोच वीचार संजीदा तरीक़े सां शुरू थी वियो आहे त सिंधी माण्हुनि जी जेका दांह आहे, सिंधी माण्हुनि जी जेका ही कूक आहे, इन कूक खे आख़िर असां कंहिं न कंहिं तरीक़े सां नतीजे ते पहुचायूं, न त इहा कूक जेका आहे वरी बांग्लादेश जहिड़ियूं हालतूं पैदा कंदी ऐं वरी का नई सूरत हाल खे मुश्किल में फासंदा।
इन जे करे इन सोशल मीडिया जी सुजागी काफ़ी हद ताईं काफ़ी हल्कनि में इन सिंध जे माण्हू मक़ामी माण्हुनि में जेके सिंध जा असली इंडिजीनियस माण्हू आहिनि उनमें शौर ऐं हौसलो पैदा कयो आहे ऐं धारियुनि माण्हुनि में ख़बरदारी पैदा थी आहे। त इन जे करे मां सम्झां थो त हीअ जेका बि हींअर मुहिम हले पई इन मुहिम में असां मुकमल तौर ते गॾु आहियूं। चऊं त बाबा हाणे असां देव खे हुकुम कंदासीं ऐं धारियुनि खे कन मजले कढी छॾींदी, राति जो वेंदी सरकारी कंप्यूटरनि मां धारियुनि जा नाला कढी ऐं रुॻो ॿिया मक़ामी माण्हुनि जा नाला भरे ईंदी। पर इहो आहे त इन्हनि सॼी शयुनि ते तहरुक पैदा करण जी ज़रूरत आहे। त तहरुक ऐं सुजागी कंहिं हिकिड़ी पार्टी जो नारो बणिजण जे बजाए ही क़ौमी नारो बणिजी वियो आहे। हींअर जेको बि इहो जेको सो डोमिसाइल धारियुनि जा डोमिसाइल रद्द कयो, सिंध में कूड़ा डोमिसाइल ठाहिणु बंदि कयो, बोगस डोमिसाइल नामंज़ूर, इहो हींअर सिंध जो क़ौमी नारो बणिजी वियो आहे। कंहिं हिकिड़ी पार्टी जो नारो कोन्हे जो को हिकिड़ो फ़र्दु का हिकिड़ी पार्टी उनजी चैंपियन बणिजण जी कोशिशि करे। त हीअ सॼी क़ौमी सुजागी असीं चऊं था हिनखे क़ौमी सुजागी रहणु ॾिजे ऐं जेका बि जदोजहद तहरीक अमल ऐं मुज़ाहिरो जदोजहद जेका बि थियणी आहे उहा सिंध जे हिन क़ौमी नारे ऐं सिंध जे क़ौमी नारे हेठि थियणु खपे ऐं पूरी ॿधी ताक़त सां थियणु खपे। फेक क़िस्म जा डोमिसाइल ठाहे ऐं माण्हुनि खे जेको आहे सिंध जी कोटा ते नौकरियूं पियूं मिलनि, तालीमी इदारनि में एडमिशन पियूं मिलनि, इहा सिंध सां सरासर ज़्यादती आहे। ऐं सिंध सां पहिरीं बि जेको आहे इहे मसइला थींदा रहिया आहिनि। हालति इहा थी वई आहे त सिंध जा वॾा शहर जेको आहे उहे ॼण हाणे सिंध जा शहर ई नज़र नथा अचनि। ज़मीनूं सिंध जूं DHA ऐं पंहिंजो बहरिया टाउन, उनखां अलावा फ़ौजनि जे हवाले करणु, उन्हनि खे जेको आहे ग्रांट में ॾियणु, उन्हनि खे इनाम नीलाम में ॾियणु। सिंध ॼण त हिकिड़ी जेको आहे अहिड़ी कॉलोनी थी वई आहे जिथे ॿाहिरिनि माण्हुनि खे आबाद करण में का दुश्वारी कान्हे का। ऐं हीअ जेका मूव हली आहे इन क़िस्म जे ग़लति ऐं फेक डोमिसाइल्स जे ख़िलाफ़ु, इहा सुठी मूव आहे। कम्युनिस्ट पार्टी उनजी सपोर्ट थी करे ऐं असीं पाण उनजो हिसो बणिजण लाइ तयारी कयूं पिया। पर हाणे हिन जे लाइ कुझु बुनियादी शयूं आहिनि जंहिंखे असांखे टच करण जी ज़रूरत आहे। पोयनि ॾींहंनि में कराची में सिंध हाई कोर्ट में MQM वारनि हिकिड़ी पिटीशन दाख़िल कई त कराची में सिंध जा माण्हू जेको आहे उहे डोमिसाइल ठहिराए ऐं तालीमी इदारनि में दाख़िला बि वठनि था, नौकरियूं बि वठनि था, उन्हनि ते हुन एतिराज़ु कयो। असांजी पार्टी उन में इंटरवीनियर बि थी आहे। कम्युनिस्ट पार्टी कराची जो सेक्रेटरी, कम्युनिस्ट पार्टी हैदराबाद जो सेक्रेटरी उन में इंटरवीनियर आहिनि। त कराची सिंध आहे ऐं उन में जेकॾहिं सिंध जा माण्हुनि खे जेको आहे दाख़िला मिले थी, नौकरी मिले थी, त इहो एतिराज़ु कहिड़ो थिए। एतिराज़ु कयो जेकॾहिं त इहो कयो त सिंध खां ॿाहिरियां माण्हू जेके अचनि था, मुल्क खां ॿाहिरियां माण्हू अचनि था, उन्हनि खे सिंध में नौकरी न मिलणु घुरिजे। इहो एतिराज़ु त ठहे थो। तालीमी इदारनि ते ॿार न पवणु घुरिजे वधीक, उहो एतिराज़ु त ठहे थो। इहो एतिराज़ु कीअं थो थिए? सो उन करे हिन ते बि जेको असांजो एतिराज़ु आहे। पर पोइ इन जांच कंदे इहा ॻाल्हि ख़बर पई त आइन जे आर्टिकल में हिकिड़ी शइ मौजूदु आहे त 3 साल जेकॾहिं को बि माण्हू सिंध में अचे रहे थो त उहो हितां जो डोमिसाइल ठहिराए सघे थो। हाणे इहा त वॾे खां वॾी ज़्यादती आहे। हिकिड़ा माण्हू त उहे आहिनि जेके रहिया ई कोन, उन्हनि जा वालिद ॿार, उन्हनि जा ॿिया ॿार ऐं हिते अची जेको आहे रुॻो जाली क़िस्म जो डोमिसाइल ठहिरायो आहे। पर कानूनी तौर बि इहा गुंजाइश आहे, उनजे ख़िलाफ़ बि असांखे स्ट्रगल करणु घुरिजे। ऐं आइन जी 18वीं तरमीम में जेको कुझु मिलियो आहे उनखे बुनियादु बनाए असांखे जेको आहे फाइट करणी पवंदी। सिंध ते नौकरियुनि जो हक़ सिंधियुनि जो आहे। हैरत जहिड़ी ॻाल्हि थी थिए त ऑयल एंड गैस में जेको आहे ऐं कूल माइंस में मस्जिद जो पेशमाम बि ॿाहिरि आंदो थो वञे, पटेवालो बि ॿाहिरि आंदो थो वञे। चए थो भाई सिंध में टेक्निकल माण्हू न आहिनि। त पहिरीं ॻाल्हि त असां हुनखे तस्लीम ई नथा कयूं। सिंध में इंजीनियरिंग में, टेक्निकल में खोड़ सारा माण्हू मौजूदु आहिनि। त सिंध में माण्हू जेके अचनि था उन्हनि खे फेडरल गवर्नमेंट जे पोस्टुनि ते त नौकरियूं मिलणु घुरिजनि, पर उन्हनि खे वर्क परमिट इशू थियणु घुरिजे। जेकर इंडस्ट्री में ॿिए जाइ ते को कमु करणु अचे थो उनखे वर्क परमिट इशू थियणु घुरिजे। वर्क परमिट जे बुनियाद ते हिते कमु करे पर हिते जाइदाद ख़रीद करण जो उनखे हक़ु न हुअणु घुरिजे। ऐं जेकॾहिं तव्हां जाइदाद ख़रीद करण जो हक़ु ॾींदो त पोइ त इहो कन्फ्रंटेशन वधीक तेज़ थींदो। ऐं हिन वक़्तु दुनिया जे अंदरि हिकिड़ा नवां बहरान पिया पैदा थियनि। कोरोना खां पोइ सुपर पावर्स चेंज पिया थियनि ऐं हिन वक़्तु जेका इंडिया ऐं चाइना जी लद्दाख में जहिड़ो पियो हले, इहो जेकॾहिं वसी थियो त हिते मौजूदु इहे क़ौमी तज़ाद जेको आहे मुल्क खे कहिड़े तरफ़ वठी वेंदा, मुल्क खे खामखा तबाह करण लाइ ऐं मुल्क में
अनारकी पैदा करण लाइ नेशनल इशू ते मुल्क खे डिसइंटीग्रेट थियण खां बचाइण लाइ ज़रूरी आहे त को मुंहिंजा हक़ तस्लीम कया वञनि ऐं उते नाजाइज़ तरीक़े सां PRC डोमिसाइल ठाहे उतां जे माण्हुनि जा हक़ मारणु, उते जाइदादूं ख़रीद करण जा उनखे हक़ ॾियणु, इन खे बिल्कुलु बंदि करणु घुरिजे ऐं कम्युनिस्ट पार्टी इन क़िस्म जे कंहिं बि स्ट्रगल जो हिसो रहंदी। सॼे पाकिस्तान में असांखे नाहमुआरियत थी नज़र अचे, हिकु जहिड़ी तरक़ी कोन्हे का। अर्बन ऐं रूरल एरियाज़ में फ़र्क़ु आहिनि। उन खां सवाइ रूरल एरियाज़ में उहे जेके आहिनि फैसिलिटीज़ बि कोन्हनि के न पढ़ाईअ जी न अॻिते वधण जी, जीअं असांजा नौजवान कॉम्पिटिशन में अचनि उते करे सघनि। पर उन खां वधीक वरी हीउ जेको प्रॉब्लम आहे उहो इहो आहे त कूड़ा डोमिसाइल ठाहिया था वञनि। हिकिड़ो माण्हू रहीम यार ख़ान राजनपुर गुजरात चकवाल जो वेठल आहे, उहो हिते अचे थो, हिते बोर्ड मां इम्तिहान बि पास करे थो वञे, उहो जेको आहे सो हिते 5 रुपया ॾेई डोमिसाइल बि कूड़ा ठाराए थो वञे ऐं उन्हनि ठहियल कूड़नि डोमिसाइलनि तहत उन माण्हूअ खे उहे हिते जेके आहिनि सेक्रेटरी सतह ताईं पहुची था वञनि, उहे जेके आहिनि से DC सतह ताईं पहुची था वञनि, उहे हितां जे मुलाज़िमतुनि ते कंट्रोल करे था वञनि। पर ख़ुदि जेकॾहिं असां ॾिसूं था त हिते जेके बि मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि या हिते जीअं फूड जे हवाले सां असां वटि जेको आहे सो फास्को कमु थी करे या ॿिया इन क़िस्म जा इदारा आहिनि जंहिंमें तव्हांखे जेको आहे सो पंजाब जी कोटा ते बि पंजाबी मिलंदा त सिंध जी कोटा ते बि उहे मिलंदा। उनजो सबबु इहो आहे त असां वटि सिंध में कूड़ा डोमिसाइल धड़ाधड़ ठहनि था। नादरा खे असां चई बीठा आहियूं, केतिरा ई भेरा कराचीअ में, हैदराबाद में, सखर लाड़काणे नवाबशाह में एहतजाज कया आहिनि त नादरा कूड़ा शिनाख्ती कार्ड थी ठाहे। उन्हनि ठहियल कूड़नि शिनाख्ती कार्डनि जे बेहाफ़ ते जेको आहे वॾे पैमाने ते जेको आहे डोमिसाइल जारी था थियनि। लाड़काणे जे DCअ जो त हाणे आम जेको आहे साम्हूं सॼी ॻाल्हि अची वई आहे, पर मां थो चवां त इहो रुॻो लाड़काणे जो सुवालु न आहे। सॼी सिंध जे अंदरि सभिनी DC ऑफिसिस में इहो अमल थो थिए। SP ऑफिसिस मां कूड़ियूं जेके आहिनि से थाणे जूं शिनाख्त रिपोर्टूं थियूं मिलनि ऐं उन बेहाफ़ ते जेको आहे डोमिसाइल था ठहनि। असां सम्झूं था त उन हवाले सां जेका आहे असां सिंध जे माण्हुनि खे मुनज़िम थी करे जॾहिं सिंध जा जेके 5-6 करोड़ माण्हू आहिनि उहे गॾु थियनि ऐं हू पंहिंजे इन ई हक़ लाइ त सिंध में नौकरीअ जो हक़ु जेको आहे उहो सिंध जे ॼावनि खे आहे। उहो भली कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजे, पर उहो जेकॾहिं सिंध जो आहे, सिंध में रहे थो, उहो सराइकी ॻाल्हाए, पंजाबी ॻाल्हाए, पछतो ॻाल्हाए, उर्दू ॻाल्हाए, सिंधी ॻाल्हाए। पर हीउ जेको अफ़गानिस्तान मां को आयो, को बर्मा मां आयो, को बंगाल मां आयो, को श्रीलंका मां आयो, को हिंदुस्तान मां अचे थो ऐं हिते जेको अॼु लियाकत नेहरू पैक्ट 1952 में थियो, उन में तय कयो वियो त जेके हिते माण्हू रहनि था 52 ताईं उहे हितां जा शहरी आहिनि। उन खां पोइ ॿाहिरां आयल कंहिंखे बि शहरत न मिलंदी। अॻ में बि कुझु वक़्तु अॻ में बि कोर्ट अहिड़ो फ़ैसिलो ॾिनो त बाबा इहो इन सां लिसानी नफ़रतूं थींदियूं ऐं इहो इस्लामी मसइलो आहे। पर असां हीअ था चऊं त जॾहिं नबी करीम पंहिंजे अरबनि खे बि चवंदो हो त जिते बि कमाइण वञो उते ज़मीन न वठो, जाइदाद न वठो, सिर्फ़ु वञी पंहिंजो रोज़गारु कयो। त असां था चऊं त सिंध में जेके बि ॿियनि सूबनि जा माण्हू अचनि था, ॿियनि मुल्कनि जा माण्हू अचनि था, उहे सिर्फ़ु हिते जेकॾहिं अचनि था त पंहिंजा मुस्तक़िल मफ़ाद न खणी अचनि, कब्ज़ा परस्तीअ वारा मफ़ाद न खणी अचनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन इहा कौल ते मोहम्मद बिन क़ासिम अमल न कयो, उनजो हशर माण्हुनि जे आॾो आहे। उन खां पोइ हिन वक़्त ताईं असां ॾिसूं था त हिननि कूड़नि डोमिसाइलनि जे ज़रिए जेको आहे सो सिंध खे लुटियो ऐं फुरियो थो वञे। उन लाइ इन ते जिदोजहद थियणु खपे। सिंध में जेके धारियुनि जा डोमिसाइल ठाहिया विया आहिनि उन्हनि खे ख़तमु करे नौकरियूं ख़तमु कयूं वञनि, न त ॿी सूरत में जाली डोमिसाइलनि ख़िलाफ़ु तहरीक हलाए सख़्तु एहतजाज कयो वेंदो। वहीद मुस्तफ़ा, वॉइस ऑफ सिंध TV न्यूज़, लंडन, हैदराबाद।